इन वक्त असी एशिया की सब का वही ढंढ मंछू ढंढ में मौजूद आयूँ। पानी 17 फुट जो है तो पहुंच चुका है। 17 फुट का मथे थियण ते एपी बंद में जो है तो गारा पजी विया हुआ। इन वक्त भी बंद काफ़ी जगह जो है तो कमज़ोर है, पत्थर पानी में लही आया आहिनि। अचो त इन हवाले से मंछूर के आबादगारनि खां मंछूर ते वसंदियूं जेके आहिनि उन्हनि खां ऐं प्लस में जेके हिते ॿिया अॻवान हिते कुझु मौजूद आहिनि उन्हनि खां पुछूं त उनजो छा चवणु। बेड़ी के ज़रिए असां थोड़ो मुआयनो कंदासीं। मंछू ढंढ में इन वक्त 17 फुटन ताईं जो है पानी पहुंची चुका है। सर 17 फुट 4 लाख किसो थी तो वञे, जेको निकाल थी 20,000 15,000 हाणे ज़ाहिर आहे पानी चढ़ंदो न। इनखे जेकॾहिं असीं फिलहाल लालबाग कैनाल खे जेकॾहिं 50,000 किस कंदासीं थी वेंदो त इंशाअल्लाह ताला हिन मंछर जे अंदरि जेके हिन वक्त में 100 खां 150 गोट ॿुॾी चुका आहिनि। जबलनि जे पासे झांगारा यूसी ऐं चीनी यूसी में उहे ॿुॾण खां मुतासिर थिया आहिनि। हिन वक्त पानी पीअण जहिड़ो आहे? बिल्कुलु हे पाणी साफ़ आहे, पर असांखे इहो ख़दशा त वरी एमएन रेंज जो पाणी अचे पियो न, जेको उहो इन सां मिक्स थिए पियो, इन खां मिक्स थिए पियो। इहो नए जो पाणी बि निकिरी वेंदो मंछर में दरिया सिंध में। बाक़ी असां वटि एमएन रेंज जो पाणी 5-6 हज़ार जेको हींअर हले पियो उहो ई असां वटि ईंदो। बाक़ी हू पाणी पर हिन साल या एमएन रेंज जो पाणी जेको बलोचिस्तान मां अचे थो हींअर कुझु बरसातियुनि जा कुझु दरियाउनि जो पाणी आहे शाखुनि जे उहो हिन वक़्तु सुठो पाणी आहे। ख़ुदा करे उहो सुठो हलंदो रहे। हिन वक्त मंच गाज हर साल अचे पई, जंहिंजो फ्लड जेको सो 5 जो है तो अगूणो चेयरमैन जो है मंछूर जो है तो बुबक जो मखदूम ज़मीर हुसैन वो भी बंद ते पहुतो है। उनखां भी हिन रिपोर्ट में व्यूज़ असल में हैदराबाद कराची हुआसीं, जीअं ख़बर पई आहे रातो आहे पहुता आहियूं। ऐं इंशाअल्लाह जेसि ताईं इहो पाणी बरसातूं आहिनि असां पंहिंजे नंबरनि सां गॾु हूंदासीं। जेका मुमकिन मदद थी इंशाअल्लाह असां हिननि सां कंदासीं। इरिगेशन अमले सां गॾु हूंदा आहियूं। सॼे फ्लड में असां सदाईं हिननि जो साथ ॾिनो आहे। ऐं हे बि माशाअल्लाह अहिड़ा वयल कोन्हनि, हे बि पाण पंहिंजे मदद पाण त घणो कमु कंदा आहिनि। अलाह से ख़ैरु कंदो। हर कंडीशन खे मुंहुं ॾियण जे लाइ त हिते आया आहियूं, वेठा आहियूं पंहिंजे नंबरनि सां। पाणी दर ये जो है सो नैन जो इन जो पियो है ढंढ में मिठो पानी जो है फिलहाल तो इहो जो है सो माना निकाल के पियो वञे। कहिड़ी पॉइंट ताईं केतिरी जो है सो माना दर्जे ताईं जो है तो इनखे बंदि करायो वेंदो त जीअं इन ते आबादी वग़ैरह थी सघे? अदा 12-13 फुट ते बंदि कराईंदासीं जो असांजी आबादी बि थी सघे। ऐं अलाह साईं जी महिरबानी थी आहे, पाणी जे ढुकल सिकंदासीं, पाणी मंछूर असांजो भलो थी वियो आहे। हे लाइ असांखे फसलनि में बि आहे त इंशाअल्लाह भला थींदा, त हिननि ग़रीबनि जो बि रोज़गारु अलाह कंदो भलो थींदो। बाक़ी गवर्नमेंट खे फिशरीज़ इहो चवंदासीं त 9 महीने में हिननि खे थोरो ॿिज विझी ॾिए, जो पाणी मिठो आहे, ॿिज कोन हूंदो त पोइ वरी हिननि जो रोज़गारु घटि थींदो। सो असां साईं मुराद अली शाह खे बि अर्ज़ु कयूं त हिननि खे ॿिज विझी ऐं जीअं पाणी भलो थिए तीअं हिननि खे बि प्रॉफिट थिए, ग़रीब जो रोज़गारु भलो थिए। बंद है हिते 17 फुट ताईं पानी पहुतो है। तव्हां ॾिसंदो त बचाव बंद जे जेके पत्थर आहिनि उहे पाणी हेठि लही आया आहिनि। जेकॾहिं रोज़गार मला हथे वठा हिन जो को रोज़गार ॿियो कोन्हे। माण्हू नकुल मकारी करण लाइ तयारु न, पर उनखे कुझु बि न आहे। ऐं हिकिड़ो वेलो वसाइल को बि न आहे। ऐं माण्हू जेको हिकिड़े वेलो खाईंदा ॿियो वेलो कोन था खाइनि, को बि ॾियण वारो कोन्हे। अलाह सवाइ रोज़गार मंछर बंदि थी वियो, मच्छी जेका थोरी। पर हिन बार हिन जो मुतालबो आहे त 2 खां 3 करोड़ मुख़्तलिफ़ नस्लनि जे मच्छियुनि जो जेको बिज मंछूर में विधो वञे, ड्रेनेज जो पाणी बंदि कयो वञे त जीअं मंछूर जा जेके मला आहिनि उहे सही तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु यासिर शोरो, प्रेस क्लब, बांसीदाबाद।